अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त हिन ड्रामे ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 25 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिन ड्रामे ते ठाहे रहियो आहियां। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हाल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 26 किस्त नंबर 11। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो आहे, दोस्तों उहो फॉर्म हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों उहो फॉर्म हिते जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे, एक्टर जे चहिरे तरफ़ सिज जी रोशनी छिकींदो आहे त जीअं एक्टर जो चहिरो रोशन ॾिसी सघिजे। दोस्तों उहो फॉर्म हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों जेकर हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई आहे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 27 किस्त नंबर 11। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक जो पाछो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 28 किस्त नंबर 12। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन शख़्स जे चश्मे ते गौर कयो त हिन शख़्स जे चश्मे में हिते कैमरामैन ऐं हिन ड्रामा मेकिंग जी पूरी टीम जो अक्सु नज़र अची रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिन शख़्स जे चश्मे ते हिते कैमरामैन ऐं हिन ड्रामा मेकिंग जी पूरी टीम जो अक्सु नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिननि सोचियो हूंदो त हीअ मिस्टेक केरु पकिड़े कोन सघंदो, पर आख़िरकार हमलाणी TV हीअ मिस्टेक पकिड़े वरिती आहे। दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 29 किस्त नंबर 13। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिते प्यारे ख़ान खे पिंजरे में बंदि कयो खयूं पिया अचनि। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते प्यारे ख़ान खे पिंजरे में बंदि कयो खयूं पिया अचनि ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा ज़ूम थी थिए ऐं पिंजरे जी तरफ़ ज़ूम थी थिए त तव्हां ॾिसो हाणे त हुन पिंजरे में को बि शख़्स मौजूदु न आहे। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां जंहिं पिंजरे में प्यारो ख़ान मौजूदु हुयो ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई कैमरा ज़ूम थी त उतां प्यारो ख़ान काॾे ग़ाइबु थी वियो। छा हिननि ॿार हल्को करण जे लाइ हुनखे लाहे छॾियो पिंजरे मां? बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 30 किस्त नंबर 13। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते माइक मैन जो कपिड़े जो कुझु हिसो हिते कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। हीअ ॾिसो दोस्तों हिते माइक मैन जे कपिड़नि जो कुझु हिसो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों कैमरामैन साम्हूं जे तरफ़ खां आहे त हीअ माइक मैन जे कपिड़नि जो हिसो थी सघे थो। दोस्तों तव्हां ईअं बि चई सघो था त जेको हिन पिंजरे खे अॻियां जी तरफ़ खां खयूं पियो वञे उन जी कमीस जो हिसो चुरपुर करे रहियो आहे। त पोइ दोस्तों तव्हां ॾिसो जेको इन पिंजरे खे खणी वञी रहियो आहे अॻियां खां, दोस्तों उन जे कपिड़नि जो कलर जेको आहे सो लाइट ग्रीन आहे, पर दोस्तों हीउ जेको कपिड़ो चुरपुर पियो करे इन जो कलर वरी पीलो आहे। त दोस्तों इहो बिल्कुलु माइक मैन जे कपिड़नि जो हिसो थी सघे थो। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन मिस्टेक जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ इन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा, हिन वीडियो में प्यार भरी कमेंट ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं
पहुंची सघे। तो दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।